अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। कुझनि इदारनि परॾेही ख़त बाबति जांच कई, साज़िश जा के सबूत नाहिन मिलिया। क़ौमी सलामती कमेटी इमरान ख़ान जी हुकूमत ख़िलाफ़ परॾेही साज़िश वारे बोहतान खे रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सरबराही में थियल इजलास में टिनी हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, सर्विसिस चीफ्स ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। पधिराई मूजिब कमेटी खे अमरीका में अॻूणे पाकिस्तानी सफ़ीर टेलीग्राम ते ब्रीफिंग ॾिनी। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ PTI MNAs जूं इस्तीफ़ाऊं डीसेल करे छॾियूं। चवे थो इस्तीफ़ाऊं कानून मूजिब मंज़ूर थींदियूं। मुस्तफ़ी थींदड़ मेंबरनि खे पंहिंजे चेंबर में घुराईंदुसि। साणनि आम्हूं साम्हूं मुलाक़ातूं कंदसि। इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो अमल जल्द शुरू कयो वेंदो। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर जे अलहबरदारी वारो मामलो। लाहौर हाई कोर्ट जे सदर मुमलिक हमज़ा शहबाज खां हलफ़ खणाइण लाइ को ॿियो नुमाइंदो मुक़ररु करण जी हिदायत। अदालत रिमार्क ॾिना त अॼु 21 ॾींहं थी विया आहिनि, सूबे में का हुकूमत नाहे। गवर्नर पंहिंजे आइनी ज़िम्मेवारी पूरी न करे रहियो आहे। जेकॾहिं गवर्नर खे आइन जो क़दुरु नाहे त अदालत खेसि क़ाबिल एतिराम चवणु मुनासिब न समुझंदी। ईंदड़ माली साल जी बजट जून जे पहिरें हफ़्ते में पेश करण जो फ़ैसिलो। क़ौमी असेंबली जे बजट इजलास जो शेड्यूल तय। ज़रियनि जो चवणु आहे त बजट खां अॻु क़ौमी असेंबली जो इजलास तलब कयो वेंदो, जंहिं में पार्लियामानी ॾींहं पूरा कया वेंदा। इजलास ईद खां पोइ 9 मई ते तलब कयो वेंदो। मुल्क खे मैच्योर जमहूरियत तरफ़ वठी वञिणो आहे। चाहियूं था त जल्द खां जल्द आर्टिकल 63A ते पंहिंजी राय ॾियूं। ज़मीर मूजिब जेको आइन तहत ठीकु लॻंदो आहे उहो कंदा आहियूं। दुआ हूंदी आहे त असांजे फ़ैसिलनि सां मुल्क में बहितरी अचे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा आर्टिकल 63A जी तशरीह लाइ उमाणियल सदाती रेफरेंस ते रिमार्क्स। इज़त वारो रस्तो इहो आहे त फ्री वेल मेंबरनि इस्तीफ़ाऊं ॾेई घर लिया वञनि। छा सियासी जमायतूं उन कैंसर जो इलाज पाण नथियूं करे सघनि? रुगो हिकिड़ी जमायत फिरियल मेंबरनि जे ख़िलाफ़ आहे, बाक़ी अक्सर जमायतनि जो मौक़िफ़ उन जो बुतड़ आहे। चीफ मुनीब अख्तर ऐं जस्टिस जमाल ख़ान जा रिमार्क। ऐं वफ़ाक़ी काबीना में चइनि नवनि वज़ीरनि जी शमूलियत। सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी हलफ़ खणाई। नवनि वज़ीरनि में काफ लीग जो चौधरी सालिक हुसैन, BNP मैंगल जो आगा हसन बलोच, मोहम्मद हाशिम नौतेज़ई ऐं नून लीग जो मियां जावेद लतीफ़ शामिल। हलफ़बरदारी तक़रीबत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चौधरी शुजात सां राब्तो। चौधरी सालक खे वज़ीर बणिजण ते वाधायूं।